अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मीरवा गोरजानी खां मुज़फ़्फ़र नूहानी जी रिपोर्ट ॾींदा हलूं। मीरवा गोरजानी प्रेस क्लब तरफ़ां रोज़ानी सिंध जी सोच अख़बार जे चीफ एग्ज़ीक्यूटिव सीनियर बेबाक सहाफ़ी ख़लील अहमद कुरैशी ज़ालमन पारां हरण खे सरेआम मारण वारी ख़बर शाया करण ते दादू ज़िले जे MNA जे छाड़तन पारां धमकियूं ॾियण ऐं कूड़े केस दाख़िल करण ऐं वाइल्ड लाइफ खाते पारां बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ क़दम न खणण ऐं सिंध समेत मीरवा गोरजानी जे सहाफ़िन सदर मज़हर अब्बास गोरजानी, जनरल सेक्रेटरी ज़हीर अहमद शेर, असद अली समो, रोज़ानी सिंध जी सोच जे रिपोर्टर मुज़फ़्फ़र नूहानी ऐं फराज़ अली गोरचाणी समेत ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील मूजिब मीरवा गोरचानी प्रेस क्लब तरफ़ां रोज़ानी सिंध जी सोच जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ख़लील अहमद कुरैशी मथां सियासी इंतकाम जो निशानो बणाइण तहत कूड़ी FIR में बाअसर हुकूमती धुर जे अॻुवाण जी चुर्च ते कूड़ो केस दाख़िल करे वॾी नाजाइज़ी कई आहे। उन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी ऐं IG सिंध ऐं SSP दादू खां मुतालबो थो कजे त रोज़ानी सिंध जी सोच जे चीफ एग्ज़ीक्यूटिव सहाफ़ी ख़लील अहमद कुरैशीअ ते दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे ऐं SHO खे हटाए शफ़ाफ़ नमूने जांच करे केस खेस खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।